सिंध जी तारीख़ ते ॻाल्हि ॿोल जे सिलसिले में रुख सिंधी अवां सां मुखातिबु आहियां। अॼु पाण तारीख़ में लोक दास्ताननि, किसनि, कहाणियुनि, रवायतुनि बाबति ॻाल्हि ॿोल कंदासीं त उन्हनि जी केतिरी अहमियत आहे। असल में कंहिं बि मुल्क जी तारीख़ में लोक दास्तान, किसा, कहाणियूं, शाइरी, ज़बानी रवायतूं ऐं पहाका जेके वॾी अहमियत रखंदा आहिनि। इन सॼे मवाद खे छंडे छाणे तारीख़ लिखण में मददगार बनाए वेंदो आहे, छाकाणि त अक्सर तारीख़ूं सिर्फ़ु सिंध न पर सॼी दुनिया में अक्सर तारीख़ूं बादशाहनि ऐं हुक्मराननि जा पघारदार दलाल तारीख़दान लिखंदा आहिनि, जिन में अवाम जो पंहिंजे वतन जी तरक़ी ऐं तइमीर लाइ अदा कयल किरदारु नज़र न ईंदो आहे। माज़ीअ में हुक्मराननि जे पघारदार तारीख़दाननि पंहिंजनि किताबनि में बादशाहनि खे परहेज़गार, नेकोकार, उम्मत लाइ ख़ुदा जा मोकिलियल ख़ासि तोहफ़ा करार ॾियण में वसा न घटायो आहे। जॾहिं त दरबारी तारीख़दाननि जे जेके किताब लिखियल आहिनि, जिन खे हू तारीख़ूं था चवनि, तारीख़ जा किताब था चवनि, चचनामो आहे, मासूम तारीख़ महसूमी आहे, बेगलारनामो आहे, तुरखाननामो, खोड़ किताब आहिनि। उन्हनि किताबनि में हुक्मराननि जूं हिक ॿिए ख़िलाफ़ इक़्तिदार लाइ जंगियूं, अवामी मिल्कियतुनि जी फुरलुट, मिस्कीन माण्हुनि जे नंगनि जी इज़त तार तार कनि, पंहिंजे ई भाउरनि खे बादशाही बचाइण या पंहिंजे बादशाहीअ लाइ ख़तरो सम्झंदे क़ैद कनि या साज़िशूं करे ऐं अज़ियतूं ॾेई माराइण खां सवाइ ॿियो को बि काराइतो मवाद मौजूदु न आहे। हिते त हुक्मराननि इक़्तिदार बचाइण लाइ पंहिंजनि ई पुटनि खे धारियनि हुक्मराननि वटि गिरवी रखण खां बि न शर्मायो आहे। सिंध जे तारीख़ में अहिड़ा मिसाल मौजूदु आहिनि। कलोड़नि जे दौर में हीअं कयो वियो। ॿारनि हमले वारनि खे पंहिंजा पुट ॾिना विया त हीउ तव्हां पाण वटि वञो, क़ैद करे वठी वञो, वञी पाण वटि रखो गिरवी। जेकॾहिं असां ॾन न ॾियूं, भुंग न ॾियूं, त पोइ हिननि खे असांजे वापसि हवाले न कजो। माज़ीअ जूं तारीख़ूं ख़ानदानी जंगियुनि, हिक ॿिए जे ख़ूबसूरत ज़ालुनि खे पंहिंजे हरम में शामिल करण लाइ साज़िशुनि ऐं मकारियुनि सां भरी पयूं आहिनि। माज़ीअ में जेकॾहिं अवाम जी तारीख़ बाबति का पड़ताल करणी आहे त इन्हनि लोक दास्ताननि, किसनि, कहाणियुनि ऐं ज़बानी रवायतुनि ज़रिए ई अदो गाबरो हाल अहवाल मिली सघे थो। सिंध में अॼु ताईं जेका तारीख़ लिखी वई आहे, इहा हिकु तरफ़ बादशाहनि जे दरबारी जेके लेखक आहिनि उन्हनि जी लिखियल आहे, या वरी ॿाहिरां आयल हुक्मराननि जी पाण सां आंदल दरबारी सनाख़वान हूंदा, उन्हनि जे क़सीदनि ते मुश्तमिल आहे। सिंध में लोक दास्ताननि जे कुख में अवाम जी तारीख़ लिखियल आहे, जंहिंखे छंडे छाणे लिखणो पवंदो, छाकाणि त उन्हनि लोक दास्ताननि में बि सभु सही कोन्हे। उन्हनि में सदियूं गुज़रण बैदि पंहिंजे मुफ़ादनि तहत तब्दीलियूं कयूं वयूं आहिनि। अवां जी वॾी महिरबानी।